अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु ताला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस तत्तकून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भावरो, अजीज़ो दोस्तो, तव्हां सभिनी खे रमज़ान शरीफ़ जे अचण जो मुबारकूं हुजनि। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह ताला जल्ल जलालुहु व मन वालुहु पंहिंजे महिरबानी सां तव्हां ई असांखे ज़िंदगी में वरी हिकिड़ो भेरो इहो मौक़ो नसीब फरमायो आहे जो वरी बि हिकु दफ़ो अल्लाह ताला तव्हां असांखे रमज़ान शरीफ़ जो बाबरकत महीनो नसीब फरमायो आहे। अॻे साल जेके रमज़ान में तव्हां असां सां गॾु हुआ, थी सघे थो उन मज़ा काफ़ी असांजा भाउर मुसलमान हिन दुनिया मां हलिया विया हुजनि, पर पाण खे ख़ुदा ताला जे ज़ात बाबरकात वरी बि हिकिड़ो दफ़ो रमज़ान शरीफ़ नसीब फरमायो आहे। बाबरकत ॾिहाड़ा बार बार अचनि ऐं इंसान खे ये मुतबरक ॾिहाड़ा जेकॾहिं ज़िंदगी में नसीब थियनि त इंसान जो वॾो भाग आहे। ख़ासि करे रमज़ान शरीफ़ जो महीनो जेको रहमतुनि ऐं बरकतुनि जो महीनो आहे, उन महीने खे अल्लाह पाक जल जलालु व मन वालू पंहिंजो महीनो सॼो आहे। क़ुरान मजीद जी आयत करीमा तव्हांजे आॾो मूं जेका तिलावत कई, उन जो तर्जुमो ऐं चंद ॻाल्हियूं, कुझु मसाइल तव्हांजे आॾो पेश करण जी कोशिश कयां थो। दुआ कयो अल्लाह ताला मूं गुनहगार खे हक़ सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए
तवाई असां सभिनी खे अल्लाह ताला उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हिकिड़ो दफ़ो मोहब्बत ऐं ज़ौक़ शौक़ बुलंदा असां हबीब करीम ते सलात पढ़ो त मां क़ुरान मजीद जे आयत ई तव्हांखे माना ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहु अमन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। ऐ ईमान वारो, अवां जे मथां रोज़ा फर्ज़ कया विया आहिनि, जहिड़े नमूने सां अवां क्या अॻियल उम्मतुनि जे मथां बि रोज़ा फर्ज़ कया विया हुआ, अवां ते इन जे लाइ रोज़ा फर्ज़ कया विया आहिनि त अवां रोज़ा रखंदव त तव्हांखे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तक़वा ऐं परहेज़गारी नसीब फरमाईंदो। इहो इन आयत करीमा जो तर्जुमो आहे। मुसलमानो, ईमान वारो, अवां ते अल्लाह साईं रोज़ा फर्ज़ कया आहिनि, ईअं फर्ज़ कया अथई जीअं अॻियनि ते फर्ज़ थियल हुआ। ऐं रोज़े फर्ज़ करण जो मक़सदु कहिड़ो आहे त तव्हांखे रोज़े मज़ा अल्लाह ताला तक़वा नसीब फरमाईंदो, परहेज़गारी नसीब थींदी। रोज़ो तक़वा ऐं परहेज़गारी जे लाइ बहितरीन इलाज आहे। अल्लाह ताला जल जलालहु अमन वालू जे प्यारे हबीब खां अॻु में जेतिरा बि ख़ुदा जा नबी गुज़रिया, हर नबीअ जे उम्मत जे मथां ऐं नबीअ जे मथां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात रोज़ा फर्ज़ फरमाया हा, पर मुख़्तलिफ़ महीननि में। कंहिं जे मथां मुहर्रम जा रोज़ा फर्ज़ हा, कंहिं नबीअ जे उम्मत जे मथां रजब जा रोज़ा फर्ज़ हा, कंहिं नबीअ जे उम्मत जे मथां शाबान जा रोज़ा फर्ज़ हा, कंहिं जे मथां ज़िलहज जा, ज़िलक़ाद जा। अहिड़े तरीक़े सां साल जे मुख़्तलिफ़ महीननि में कंहिं कंहिं नबीअ जे मथां वरी ईअं बि हा त हर महीने जे 3 तारीख़ूं अल्लाह ताला हुन जे मथां फर्ज़ फरमाए छॾियूं हूं, यानी हर महीने में 3 रोज़ा हुन जे मथां रखणा हूंदा हा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुख़्तलिफ़ नमूननि सां मुख़्तलिफ़ नबीअनि जे उम्मतुनि जे मथां रोज़ा फर्ज़ करे उन्हनि जो इलाज पे फरमायो तक़वा जे नसीब करण जे लाइ। पर अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात आख़िरी नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जे मथां जंहिं वक़्त में रोज़नि जे फ़र्ज़ियत जो बयान फरमायो आहे, उन वक़्त में प्यारे पैगंबर मोहम्मद मुस्तफ़ा के अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात रमज़ान शरीफ जी नेमत नसीब फरमाई। रमज़ान शरीफ शर्फ वारो, फज़ीलत वारो, इज़्ज़त वारो, शान वारो, यो ख़ासि ख़ुदा ताला जे ज़ात बाबरकात जेको पंहिंजो महीनो सॼो आहे, ओ हबीब जे उम्मत जे लाइ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुक़रर फरमायो आहे। ॿियनि जे लाइ ॿिया महीना महबूब जे उम्मत जे लाइ रमज़ान पाक जो महीनो, इन जे करे जो हबीब जी ज़ात बाबरकात फरमाइनि था पिया, ॾिहाड़नि में अल्लाह ताला जी ज़ात हफ़्ते में जुमे खे फज़ीलत अता फरमाई आहे। अहिड़े तरीक़े सां अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात महीननि में रमज़ान जे महीने खे फज़ीलत अता फरमाई आहे। सहाबा चवनि था, या रसूल अल्लाह, रमज़ान जे महीने जी केतिरी फज़ीलत आहे? पाण फरमाइनि था, जीअं नबियनि में अल्लाह मूंखे फज़ीलत ॾिनी आहे, ईअं रमज़ान खे अल्लाह महीननि में फज़ीलत ॾिनी आहे। हबीब जी तमसील ॾिसो, महबूबन करीमनि जे ज़ात बाबरकात जेका मिसाल ॾिनो आहे त जीअं नबियनि में अल्लाह ताला मूंखे फज़ीलत ॾिनी आहे, माना मां सैयदुल अंबिया आहियां, नबियनि जो सरदार आहियां। त हबीब जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात रमज़ान जे महीने खे 12 महीननि ते ईअं फज़ीलत अता फरमाई आहे जीअं अल्लाह मूंखे नबियनि ते फज़ीलत अता फरमाई आहे। रमज़ान शरीफ जे फज़ीलतुनि मझां महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी फज़ीलत हीअ बि बयानु कई आहे, दुरूद पढ़ त मां तुंहिंजे ख़िदमत में अर्ज़ करे छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हबीब पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था, अल्लाह ताला हिन महीने खे 3 हिस्सनि में तक़सीम फरमायो आहे। घणा हिस्सा?
पारो हिस्सो पहिरीं तारीख़ खां 10 तारीख़ ताईं, ॿियो हिस्सो 11 तारीख़ खां 20 तारीख़ ताईं, टियों हिस्सो 21 तारीख़ खां रमज़ान जे आख़िर ताईं, पोइ 29 थे या 30 थे। बहरहाल रमज़ान पाक जा अल्लाह पाक जी ज़ात 3 हिस्सा कया आहिनि। हबीब फरमाइल था 3 जी जुदा जुदा फज़ीलत आहे। अव्वलुहु रहमतुल व औसतुहु मग़फ़िरतुल व आख़िरुहु इत्क़ुम मिनन नार। खुदा जो हबीब पाक अलैहिस्सलाम फरमाइल था इन जो पहिरो पहिरो हिस्सो पहिरीं तारीख़ खां 10 तारीख़ ताईं रहमत वारो महीनो आहे। व औसतुहु मग़फ़िरतुल, विचो हिस्सो जेको हिन जो 11 खां 20 तारीख़ ताईं आहे सो अल्लाह ताला माफ़ीअ जे लाइ मुक़ररु फरमाए छॾियो आहे। व आख़िरुहु इत्क़ुम मिनन नार, ऐं पोयों ॾहाको अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात पंहिंजे बाननि जे लाइ जहन्नम खां बाहि जे निजात जो मुक़ररु फरमाए छॾियो आहे। पारा 10 ॾिहाड़ा रहमत ऐं विच वारा 10 ॾिहाड़ा माफ़ी। व आख़िरुहु इत्क़ुम मिनन नार, ऐं बाक़ी हिन जा पोयां ॾिहाड़ा जेके आख़िरी आहिनि अल्लाह ताला उन्हनि में पंहिंजनि बाननि खे दोज़ख जे बाहि खां माफ़ी ॾींदो आहे, उन्हनि खे बाहि खां बचाईंदो आहे। महबूब पाक तरी फरमायो आहे त अवां पारा ॾिहाड़ा जेके बि हुजनि पारीअ खां 10 ताईं पंहिंजे दुआउनि में पंहिंजे इबादतुनि में अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात खां रहमत घुरंदा कयो। छाजे करे त पहिरीं तारीख़ खां 10 तारीख़ ते अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजी रहमत कुशादी कंदो आहे, पर वरी जॾहिं 11 तारीख़ शुरू थिए त 20 तारीख़ ताईं पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुरंदा कयो। वरी पोयां आख़िरी ॾिहाड़ा जेकॾहिं तव्हांखे नसीब थियल, अल्लाह जो हबीब पाक अलैहिस्सलाम फरमाईंदो आहे न पोयनि ॾिहाड़नि में तव्हां जहन्नम खां निजात घुरंदा कयो। असां मुसलमान अक़ीदो रखूं था त क़यामत आहे, आख़िरत आहे, आख़िरत जे लाइ जन्नत ऐं जहन्नम ॿई लाज़मी शयूं आहिनि। हिसाब किताब खां पोइ जेके भाग वारा जन्नत में वेंदा, गुनहगार ऐं जंहिंजे लाइ मुक़दर हूंदो दोज़ख जो उहे दोज़ख ॾे वेंदा। तंहिंजे करे अल्लाह जे हबीब पाक अलैहिस्सलाम असांखे ॾस ॾिनो आहे त मुंहिंजा उम्मतियो साल में तव्हांखे शर्फ़ वारो महीनो मिले थो, मां रब जी ज़ात बाबरकात जो हबीब तव्हांखे वाट ॾसे थो वञा त पोयनि ॾिहाड़नि में तव्हां दोज़ख खां माफ़ी जो अल्लाह पाक खां सुवाल कंदा कयो। पोइ अल्लाह जी ज़ात बाबरकात न पोयनि ॾिहाड़नि में दोज़ख खां माफ़ी वारे जे सुवाल खे रद्द न फरमाईंदो आहे। जेको बि माफ़ी जी दुआ घुरंदो अल्लाह ताला उनखे माफ़ फरमाए, जहन्नम जी बाहि खां उनखे निजात ॾींदो आहे। पारा ॾिहाड़ा रहमत जा, विच वारा ॾिहाड़ा माफ़ीअ जा, आख़िरी ॾिहाड़ा जहन्नम खां निजात जा। इहे 3 हुन जा हिसा नबी पाक जे ज़ात बाबरकात फरमाइनि था। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था रहमतुन बरकतुन वारो महीनो आहे, जंहिं महीने में अल्लाह जी ज़ात बाबरकात इंसान जा गुनाह ईअं जलाईंदो आहे जीअं सुकल काठीअ खे बाहि जलाईंदी आहे। छो त रमज़ान जी माना रमदुन मां वरतल आहे, रे मीम दाद रमद। इन जी अरबी लुगत जे हिसाब सां ॿियूं त मानाऊं आहिनि, पर हिकिड़ी माना आहे त जलाईंदड़, सारींदड़। छा खे थो सारे? गुनाहनि खे, ख़ताउनि खे, ऐबनि खे, इंसान जे क़ुसूरनि खे। यानी अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात रमद जे लफ़्ज़ मां रमज़ान जो लफ़्ज़ ठाहियो। रमज़ान जी माना चाहे इंसान जे गुनाहनि खे सारे छॾींदड़। जेतिरा बि गुनाह इंसान जा हूंदा रमज़ान शरीफ़ जे महीने में ग़रीबानो अल्लाह जे दरबार में ईंदो ऐं पंहिंजे मालिक खां माफ़ी घुरी पंहिंजे गुनाहनि जी मग़फ़िरत चाहींदो। अल्लाह ताला जल जलालु अमन वारो फरमायो आहे मां महीनो ई अहिड़ो मोकिलियो आहे जो ही इंसान खे न साड़ींदो आहे बल्कि इंसान जे गुनाहनि खे साड़ींदो आहे। ऐं मुंहिंजा बाना तूं हिन रमज़ान जे महीने में मां अल्लाह जी इबादत कर त मां तुंहिंजा गुनाह जलाए ख़तम करे छॾियां, तोखे गुनाहनि खां पाक बणाए छॾियां। अल्लाह जो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था त रमज़ान जी हीअ बि वॾी फज़ीलत आहे जो ॿियनि महीननि में जेकॾहिं तूं फर्ज़ पढ़ंदो आहे त तोखे फर्ज़ जो सवाब मिलंदो आहे, पर जेकॾहिं तूं हिन भलारे महीने में नफ़ली इबादत कंदे त अल्लाह जी ज़ात तोखे नफ़ली इबादत जो रमज़ान जे सदके फर्ज़ जेतिरो सवाब ॾींदो।
हिन महीने में, रहमत वारे महीने रमज़ान जे महीने में नफली इबादत जो त नफली सवाब मिले, वाजिब इबादत जो वाजिब सवाब मिले, सुन्नत वारी इबादत जो सुन्नत जो सवाब मिले, फर्ज जी इबादत जो फर्ज जो सवाब मिले। पर हिन महीने सां ख़ुसूसी भलाई आहे त जेकॾहिं तूं नफली इबादत बि कंदो आहे त अल्लाह जी ज़ात बाबरकात तोखे नफली इबादत जे एवज़ में फर्ज इबादत जो सवाब अता फरमाईंदो आहे। इन जे बारे में मजमाउ ज़वाइद वारे हिकिड़ी रिवायत आंदी आहे जेका मूं ताज़ो पढ़ी आहे, दुरूद पढ़ त तोखे हुन जी वज़ाहत करे सम्झाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। तवज्जो कयो, इंसान ते कुछ फर्ज आहिनि, नमाज़ूं फर्ज आहिनि, ठीकु आहे दादा। दौलतमंद ते हज फर्ज आहे, ठीकु आहे। दुनियादार जे मथां ज़कात फर्ज आहे। इंसान गफ़लत जे करे नमाज़ुनि जा फर्ज बि हिन रहाए छॾिया, हज जो फर्ज बि हिन रहाए छॾियो आहे। अहिड़े तरीक़े सां हिन माण्हू पंहिंजे मथां ज़कात जो फर्ज बि रहाए छॾियो आहे, अदा नथो करे सघे। पर अल्लाह पाक जल जलालु अमन वारो जो हबीब पाक फरमाए थो हिन महीने जी नफली इबादतों जे फर्ज में शामिल आहे। यानी तो ते नमाज़ूं फर्ज हुयूं, तूं कज़ा कंदो आयो आहे, ए तुंहिंजे खाते में कज़ा लिखियूं पयूं आहिनि। पर जेकॾहिं रमज़ान जे महीने में जागी तहज्जुद पढ़ंदे, इशराक पढ़ंदे, अवाबीन पढ़ंदे, रात जो तरावियूं पढ़ंदे, इहा सभु नफली इबादत आहे। अल्लाह ताला जो प्यारो हबीब फरमाए थो या रमज़ान में तो कई त नफली इबादत आहे, पर जेका तुंहिंजे खाते में फर्ज इबादत रहियल हुई, मां रब जी ज़ात उन में दाख़िल करे तुंहिंजा फर्ज पूरा करे छॾींदो आहियां। वखर ढेरूं ढेर पर वण जारा वेसला, कन विहाए वस कयो वखर वॾी अवेर, कनी घुमंदे सैर वखर विकामी वियो। अल्लाह जूं नेमतूं त घणियूं, पर असां रहाए छॾियूंसीं। अहिड़े तरीक़े सां ख़ुदा जो प्यारो हबीब पाक फरमायूं था पिया ज़कात तो ते फर्ज़ आहे, उहा तो अदा कान कई आहे, इहो अल्लाह जो कर्ज़ तो ते रहियो पियो आहे। जेसीं ताईं अदा न कंदे तो ता माफ़ी कान थींदी, छो त ज़कात दौलतमंद जे मथां अल्लाह पाक फर्ज़ फरमाए छॾी आहे। पर नबी पाक जी ज़ात बाबरकात फरमाइनि था पिया जेकॾहिं रमज़ान शरीफ़ जे महीने में तो नफली ख़ैरात कई आहे, होॾो तो ते ज़कात रहियल आहे। रमज़ान जे महीने में तो नफली खैरात कई आहे, कंहिं मिस्कीन खे रोज़ो छोड़ायो आहे, कंहिं ग़रीब खे कपिड़ो वठी ॾिनो आहे, का अल्लाह जे राह में को बि ख़ैर जो तो कमु कयो आहे। पर रमज़ान जे महीने में उहो तुंहिंजे मथां नफली आहे, फर्ज़ कोन्हे को। पर अल्लाह जो हबीब फरमाए थो रमज़ान जे बरकत सां उहो नफली खैरात तुंहिंजे फर्ज़ खे पूरो करे छॾींदी आहे। इंसान ते हज फर्ज़ आहे, हज त हज जे महीने में थिए न सही, हज खां सवा हज जो महीने खां सवा हज कोन थींदो। पर मुंहिंजे प्यारे आका तां कुर्बान वञा, वाह मुंहिंजा महबूब जो पंहिंजे उम्मत लाइ आसानूं कयूं थी। मदीने जो साईं फरमाए थो जेकॾहिं को मुस्लमान रमज़ान जे महीने में हज न उमरो थो करे, छो त हज रमज़ान में कोन थींदो आहे, उमरे जी अदायगी रमज़ान जे महीने में थो करे, सरकार फरमाइनि था उनखे हज जो सवाब त मिलंदो, पर अहिड़ो हज ॼण त मां मुहम्मद सां गॾिजी हज कयई। सुभान अल्लाह, केॾी बरकत आहे। हबीब फरमायो रमज़ान में उम्रे करण वारे खे हालांकि 12 ई महीना उमरो करे सघिजे थो, ओ उम्रे जो टाइम मुक़ररु न आहे। हज जे ॾियारनि खां सवा, ज़िल हज जे 9 रही खां सवा, बाक़ी अॻु में पोइ तूं सॼी ज़िंदगी 12 ई महीना हज पियो कर, तो ते पाबंदी कान्हे का। पर मुंहिंजे आका फरमायो त उमरो आहे, नफली इबादत आहे। पर जेकॾहिं तोखे ख़ुदा तौफ़ीक़ नसीब फरमाए ऐं रमज़ान जे महीने में तूं उमरो करे विझे त तुंहिंजो उमरो हज जेतिरो सवाब, पर जहिड़ो तहिड़ो हज न, ईअं सम्झ त मां मुहम्मद करीम सां गॾिजी हज अदा कयो थी। केॾी वॾी फज़ीलत आहे, केॾो वॾो ख़ुदा जो करम आहे
जो को अल्लाह ताला पंहिंजे हबीब जे उम्मत खे रमज़ान जे हवाले सां नसीब फरमायो आहे। ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, त हिन में जेकॾहिं को बि माण्हू नफ़ली इबादत कंदो आहे त नफ़ली इबादत जे एवज़ में अल्लाह रमज़ान जे बरकत सां हुनखे फर्ज़ जो सवाब अता फरमाईंदो आहे। पर भला जेकॾहिं रमज़ान हुजे वरी फर्ज़ अदा करे त घणा माण्हू रजब जे महीने में ज़कात ॾींदा आहिनि, के वरी मुसलमान रमज़ान में ज़कात हिन हदीस जे रोशनी में ॾींदा आहिनि। कीअं चवंदा त ज़कात ॾियणी आहे 12 महीने, इहो को ज़रूरी कोन्हे त रजब में ॾियो, शाबान में ॾियो, सवाल में ॾियो, ज़ुल्क़ाद में ॾियो, न हाल अलैहिल हौल। ज़कात जे लाइ लाज़मी आहे त दौलत तो वटि गॾु थी आहे, पैसा तो वटि गॾु थिया आहिनि, हाणे इन जो हिसाब करजनि 12 महीना फिरी अचनि, पोइ तूं 12 महीने ज़कात ॾे। पोइ जहिड़े बि महीने में 12हों महीनो थिए, माण्हू पंहिंजे सहूलत लाइ के शाबान में ॾींदा आहिनि, के रजब में ॾींदा आहिनि, के शवाल में ॾींदा आहिनि, पर समझदार माण्हू घणो करे रमज़ान जो इंतजार कंदा आहिनि। छो चवंदा आहिनि त ज़कात फर्ज़ ॾियणी त अॻे पोइ आहे, पर रमज़ान में ॾियां छो? महबूब फरमाइनि था जेको रमज़ान में फर्ज़ अदा कंदो उनखे 70 फर्ज़नि जो सवाब मिलंदो। जेकॾहिं नफ़ल अदा कई त फर्ज़ जेतिरो सवाब, पर जे फर्ज़ अदा कई रमज़ान में त अल्लाह ताला हिक फर्ज़ जे एवज़ में 70 फर्ज़नि जो सवाब अता फरमाईंदो। इन जे करे हिर्स करण वारा चवंदा आहिनि त थोरे मां घणो थिए, थोरे मां घणो सवाब मिले। समझदार माण्हू पंहिंजी ज़कात खे मुक़ररु कंदा, बाबा रमज़ान में कढणी आहे, इन जे करे त मुंहिंजे आका फरमायो आहे त इन में सवाब वधीक आहे। हम खुरमा हम सवाब, खजी जी खजी सवाब जो सवाब, ज़कात जी ज़कात सवाब जो सवाब। कीअं हूअं रजब में अदा कयां, शाबान में अदा कयां, ॿियनि महीननि में अदा कयां त ज़कात हिकिड़ी जो फर्ज़ अदा थी वेंदो, पर जे रमज़ान जे महीने में अदा कयां त रमज़ान जे बरकत सां हिकिड़े जे एवज़ में अल्लाह ताला 70 फर्ज़नि जो सवाब अता फरमाए छॾींदो। रमज़ान रहमतुन बरकतुन जो महीनो आहे। मुंहिंजा अदा महबूब जी ज़ात बाबरकात जी हदीस मां तोखे अॻे जुमे ते ॿुधाई, वरी बि तोखे यादि कराए छॾियां, तोखे अंदाज़ो लॻे त रमज़ान जी कहिड़ी बरकत आहे। दुरूद मुंहिंजे आका ते बुलंद आवाज़ सां पढ़ंदो हलिया। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबी व बारिक व सल्लिम अलैहि। मोहब्बत सां बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबी व बारिक व सल्लिम अलैहि। गालिबन सय्यदना इब्न अब्बास का रिवायत है, फरमाइन था मुझे आका फरमायो मन फरहा बिदुखूल रमदान हर्रमल्लाहु जसदहु अलन नीरान। हबीब जी ज़ात बाबरकात फरमाइल था रब पाक जो वायदो आ जेको मुसलमान रमज़ान जे अचण ते खुशी करे ऐं चवे त अल्हम्दुलिल्लाह रमज़ान आयो आ या रमज़ान अचे थो, खुशीअ जो इज़हार करे, अल्लाह जो हबीब फरमाए तो इन खुशी करण वारे तां दोज़ख जी बाह माफ़। इन जे जिस्म खे दोज़ख न साड़ींदो। ॻाल्हि थोरी आहे, हाँ जो रुगो खुशी करे चवे अल्हम्दुलिल्लाह। असांजा मुसलमान जेकॾहिं अहिड़े रहमत वारे महीने में ऐं अहिड़ीअ थधि में रोज़ो न रखनि, पोइ अदा छा कजे? उन्हनि खे दुआ कजेनि, ॿियो छा कजेनि? अलाह हिदायत करेनि। मां त चवां थो त हे त ॿारनि जे ॾाव जो महीनो आहे, नंढड़ा ॿारड़ा बि रोज़ा रखनि था, पाणीअ जी उञ जी बुख जी परवाह ई कान्हे। मवालनि खे थोरी भवाटी हूंदी, बाक़ी ॿियो ख़ैर हूंदो। अल्लाह ताला शर असांखे इन बिदअत खां बि बचाए। मुसलमान जेकॾहिं तूं सुबुह जो 5 बजे खां 5:30 बजे खां शाम जो 5:45 बजे ताईं 12 कलाक नशे जे वेझो नथो वञे, कंहिं बिदअत जे वेझो नथो वञे त मरीद कोन थो वञे। दिलि झलणी आहे, ईमान ताज़ो करणो आहे,
इरादो रखणो आ। बाक़ी रात जा ॾिहाड़ा बि ईअं तवक्कल ते गुज़ार। अल्लाह ताला तोखे न बिदअत खां बचाए छॾे। मां चवां थो तुंहिंजा मुंहिंजा बेड़ा ई पार आहे। रुगो दिलि खे पलणो, ॿियो छा करणो आहे? ॾींहं जो रोज़ो जेको रखो था त यादि चवंदा पाण यार यादगिरो ई कोन्हे को, छो त ख़्यालु पलियो पियो आहे न साईं। बाक़ी आहे राति जो खणी ख़्यालु पल कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? छो तो पंहिंजे पाण खे साड़ी, छो तो पंहिंजे पाण जे मथां कहर करी? अल्लाह ताला जल जलालु अमन वालू तोखे पाक साफ़ वात ॾिनो आहे, जंहिंसां मुंहिंजे हबीब जो दुरूद पढ़ंदो आहे, जंहिंसां अल्लाह जो क़ुरान पढ़ंदो आहे, जंहिंसां कलमे जी नेमत पढ़ंदो आहे। उन वात खे सुठियुनि शयुनि ते हेराए, ख़राब कम ते न हेराए, रुगो पंहिंजो इरादो तब्दील कर त इंशा अल्लाह ताला इन बिदअत खां बि छुटी पवंदे जेका राति जो फासी वेंदो आहे जंहिंमें। अल्लाह सही शर असांखे हिदायत फरमाए। ओ मुंहिंजा विछड़ा भाउ अज़ीज़, मुझे प्यारे आका पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रमज़ान जे अचण सां ख़ुशी कयई, रमज़ान जे अचण सां ख़ुशि थियो। चए अल्हम्दुलिल्लाह रहमतुल बरकतुल वारो महीनो आयो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन जे मथां जहन्नम जी बाहि हराम फरमाए छॾींदो आहे। मुंहिंजे प्यारे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जे लाइ अमर आशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाईंदी आहे त महबूब जी ज़ात बाबरकात रमज़ान पाक जे अचण खां अॻु में मुस्तइद थी वेंदा हुआ, तयार थी वेंदा हुआ, कमर बस्ता थी वेंदा हुआ। ईअं सम्झो त गोया जेका इंसान खे वॾो को कमु करणो पवंदो आहे तयारी मुकम्मल करे छॾींदो आहे। हज़रत आशा सिद्दीक़ा चवे थी मुंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम जे मामूलात में फ़र्क़ु अची वेंदो हो। पाण हमेशह राति जो सुम्हंदा बि हा, जाॻंदा बि हा, पर रमज़ान जे अचण खां बाद मुंहिंजे महबूब पाक जी सारी सारी राति जाॻंदा हा। ख़ैर ख़ैरात करण जे मामले में बि हज़रत आशा सिद्दीक़ा थी फरमा त कर्रीहिल मुरसलत, मुझे महबूब करीम जी ज़ात बाबरकात हालांकि ज़ाहिर में ग़रीबी हाल बि हो, पर इन जे बावजूद बि रमज़ान जे महीने जे करे पाण ख़ैर ख़ैरात खे एतिरो वसीउ कंदा हा। महबूब जी घरवारी फरमाए थी जे घुलंदड़ हवा तेज घुलंदी आहे, पोइ दड़नि तां वणनि तां ॻोठनि तां शहरनि तां हवा हलंदी वेंदी आहे, कंहिंखे कान ॾिसंदी आहे। त मुंहिंजे प्यारे महबूब मुहम्मद करीम जी ज़ात बाबरकात जे सदक़ात ऐं ख़ैरात में बि इज़ाफ़ो अची वेंदो। पाण फरमाईंदा हाज़ा शहरुल मवासात, हे भलारो महीनो ख़ैर खाही जो महीनो आहे, हमदर्दी जो महीनो आहे, हे महीनो अल्लाह पाक खे राज़ी करण जो महीनो आहे। मुंहिंजे प्यारे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जे उम्मत जे लाइ इनाम जो महीनो आहे। सब मुंहिंजे प्यारे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत जे मथां हे ख़ासि तौर सां इनाम थियल आहे। एतिरे क़दुर जो मुस्लमान ते त भलाई रमज़ान जे बरकत में, पर जेकॾहिं को गैर मुस्लिम रमज़ान जी इज़त करे त अल्लाह उन ते बि राज़ी थींदो आहे। अल्लामा सफूरी रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो वॾो आलिम थी गुज़रियो आहे। उन हिकिड़ो वाइज़ ऐं नसीहत जे मौज़ूअ ते किताब लिखियो आहे। उन किताब जे अंदरि हिकिड़ो बुज़ुर्ग वाक़ियो लिखियो आहे, उहो दुरूद पढ़ त मां तोखे ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व हज़रत भाई अज़ीज़ बुस्तामी रहमतुल्लाह अलैह जो दौर आहे। अल्लाह जो कामिल वलीउल्लाह औलिया अल्लाह के कशफ थींदो आहे, नबियनि ते मथां अल्लाह ताला वही मोकिलींदो आहे, वलियनि खे ख़ुदा ताला कशफ नसीब फरमाईंदो आहे। वलीअ जो कशफ कूड़ो को न थींदो आहे। अल्लाह जे वलीअ जे दौर जी ॻाल्हि आहे। हिकिड़ो यहूदी आहे, दुकान ते वेठो आहे, बाज़ार में दुकान खुलियो पियो आहे। उन यहूदीअ जो छोकिरो, उहो बि यहूदी आहे, बाज़ार मां अचे पियो, पीउ ॾे दुकान ते, महीनो रमज़ान जो आहे, पर यहूदीअ जो छोकिरो का शइ खाईंदो पियो अचे। हिकु त छोकिरो हो, ॿिए नंबर में यहूदी हो। ॾींहं ॾिठे जो बाज़ार मां का शइ वापराईंदो खाईंदो पीउ वटि जॾहिं पहुतो त मतलब पीउ हिनखे चयो तोखे शर्म नथो अचे, मुसलमाननि जो महीनो आहे, हर मुसलमान पाण रोज़े सां हे तो एहतराम को नथो करी। चे बाबा पाण त यहूदी आहियूं, चे भली यहूदी हुज पर तोखे एहतराम करणो आहे। छोकिरे हुन सां बहस कयो। यहूदी पंहिंजे पुट खे चपाट वहाए कढी आहे, थप्पड़ हणी कढी आहे त तोखे शर्म नथो अचे जो मुसलमाननि जो रहमत वारो महीनो आहे, हुनजी इज़त नथो करी। हालांकि इस्लामी शाइर जी इज़त
मुसलमान ते लाज़िमा, गैर मुस्लिम ते ज़रूरी त कान्हे। मस्जिद जी इज़्ज़त मुसलमान कंदो, आलिम जी इज़्ज़त मुसलमान कंदो, क़ुरान जी इज़्ज़त मुसलमान कंदो, रमज़ान जी इज़्ज़त मुसलमान कंदो, दीन जी इज़्ज़त मुसलमान कंदो। गैर मुस्लिम क़बूल ई कोन थो करे, हुन जे मथां इज़्ज़त लाज़िम न आहे। पर हुन यहूदी पंहिंजे पुट खे चपाट हई आ, रात थी आ, ॿई पंहिंजे घर हलिया विया। यहूदी पुट समेत पंहिंजे घर सुतो पियो आ। रात जे टाइम ते अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात जे दरबार मां हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैहि खे इल्हाम थियो आ, ओ बायज़ीद जी मुंहिंजा रब, वञ तो जे महल्ले में जेको फलाणो यहूदी आ उनखे मां अल्लाह पाक जे तरफ़ खां वञी मुबारक ॾे त तो रमज़ान जी इज़्ज़त कई आ, मां रब तुंहिंजी इज़्ज़त करे तो ता दोज़ख जी बाहि माफ़ करे छॾी आ। बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैहि हैरत में अची वियो, उथियो, ख़ुदा जे वलीअ खे मालिक जो अहकाम हुकुम मिलिया आहिनि। उथी आधी रात जो हुन जो घर ॾिठल हो, वञी दरवाज़ो खड़कायईं। आधी रात जो वीचारो अखियूं मले उथियो, पुट खे चई बाबा तूं नौजवान आ, अलाए केरु आहे, आधी रात जो दरवाज़ो त खोल ॾिस त। छोकिरो दरवाज़े ते अची बीही ॾिसे, हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैहि बीठो आहे, मुसलमाननि जो पेशवा यहूदी जे दर ते। छोकिरो मोटी वियो, पीउ खे चई बाबा मुसलमाननि जो वॾो दरवेश अहलुल्लाह आलिम हज़रत बायज़ीद बुस्तामी आधी रात जो तुंहिंजे दर ते बीठो आहे। तोड़े यहूदी हो पर हया हो। हा दा यहूदी हुयो पर हया हो। पहिरें उगाड़ो भॻो आहे, मथे उगाड़ो भॻो आहे, डोड़ंदो दरवाज़ो खोले बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैहि खे एहतराम सां मिलियो आहे। ओ अल्लाह जा बानड़ा, ॾे ख़बर कीअं आधी रात जो मां वटि हली आयो आहियां। हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था, अदा मूंखे का ख़बर कान्हे, अलाए कीअं तो ते राणो राज़ी थियो आहे, अलाए छाजे करे रब तो ते महिरबान थियो आहे, उन अमल जी मूंखे बि ख़बर कान्हे का। रब पाक जी ज़ात बाबरकात मूंखे हुकुम फरमायो आहे त बायज़ीद तूं वञी इन यहूदी खे चओ त मां रब करीम जी ज़ात बाबरकात तुंहिंजे मथां रमज़ान जे इज़्ज़त जे करे तो ता बाहि माफ़ करे छॾी आहे, अलाए तो कीअं इज़्ज़त कई आहे, उन अमल जी मूंखे का ख़बर कान्हे का। जमल यहूदी आ ॻाल्हि ॿुधी आहे त बराबरि अल्लाह मुंहिंजी इज़्ज़त करण जे करे मूं तां बाहि माफ़ कई आहे। यहूदी चयो त मां ॿी त इज़्ज़त कान कई ही, बायज़ीद खे हिन जी ख़बर कान्हे, मां त पंहिंजे पुट खे थप्पड़ हई त रमज़ान जो हयाओ कर, मुसलमाननि जो इज़्ज़त वारो महीनो आहे। अखियुनि मां ॻोढ़ा वाहे, चए थो जेकॾहिं रब एॾो महिरबान आहे, मां पंहिंजे पुट खे थप आई, इन ॻाल्हि ते ख़ुदा मुतां दोज़ख जी बाहि हराम कई आहे त मां छो यहूदी मज़हब अख़्तियार कयां, मां यहूदी मज़हब छॾियो। मां ओ बायज़ीद तुंहिंजे हथ ते बैयत करे कलमो थो भरियां, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, सभई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैहि उनखे फरमाइनि था, अदा या रमज़ान जी ताज़ीम जी बरकत जो अल्लाह तोखे इस्लाम जी दौलत नसीब फरमाई आहे, तोखे दीन, तोखे इस्लाम, तोखे कलमो, तोखे महबूब जे उम्मती हुजण जो शरफ इन जे करे मिलियो आहे जो रमज़ान जी तो ताज़ीम कई आहे। अदा जेकॾहिं यहूदी ताज़ीम करे तो उन ताज़ीम जे सदके हबीब जे उम्मत जो उनखे दर्जो मिली वञे। ऐं जेकॾहिं को मुसलमान सॾाए ऐं मुसलमान बि हुजे वरी रमज़ान जी तौहीन करे, उनजो ईमान अलाए काॾे वेंदो। अल्लाह बचाएसि। ॾाढे चवामी असां अटकल कई आहे, अंदर होटल में सभु कुझु हले पियो, पर्दो टंगियो पियो आहे, बाबा एतराम रमज़ान, एतराम, इहो एतराम आहे माना अंदर पर्दे खां सभु कुझु जाइज़, छो त पर्दो अची वियो त हाणे अलाह बि कोन थो ॾिसे, नऊज़ बिल्लाह। हक़ीक़त में त पर्दो ॾेई अंदर सभु कुझु खोलणो, इहो ख़ुदि गुनाह खे दावत ॾियणु, माना जंहिंखे ख़बर न हुजे त चांहि काथे मिलंदी आहे, उनखे बि ख़बर पए थो पर्दे वारे जाइ ते चांहि मिले थी पई, हूअ ख़बर कान पए न काथे थी मिले,
पर हाणे ख़बर पएस पर्दो टंगई माना हाणे ज़ाहिर ऐलान थियो तुंहिंजे लेखे त मां ताज़ीम कई पर हक़ीक़त में तो तौहीन कई आहे। रमज़ान शरीफ़ जी इज़त असां मुस्लमाननि ते लाज़िम आहे। मुंहिंजा अदा अवां बस स्टॉपनि ते वञो, अवां रेल में वञो, अवां बसुनि में सवारी कयो, माण्हू बिना तकल्लुफ़ जे सिगरेट पिया पीअण, बिना तकल्लुफ़ जे शयूं पिया खाइण, जेकॾहिं खणी न कंहिं ख़िचारे नसीहत कई अबा ॿेली ख़्यालु कर त ईअं कोन चवंदा यार माफ़ कजां ग़लती थी वई आहे, तोखे वरी मुआरो रोज़ो खाए थो छा, मुआरो सिगरेट खावई थो छा, भेणा तव्हां त रोज़ो रखी ॾचे में असांखे विझी छॾियो आहे। हाय हाय मुस्लमान मर त ख़बर पए, ख़ुदा जे आॾो पेश थी त ख़बर पवई, हिते तूं कंहिंजी बेइज़ती करे धड़का ॾी थो ऐं चवीं थो त भेणा तव्हां मथो खाई छॾियो आहे मुलनि, रोज़ो पंहिंजे लाइ रखियो अथव या असांजे लाइ, इहे तोखे ख़बर तमल पवंदी जॾहिं अखियूं बूटे अकेलो क़ब्रिस्तान में वेंदे। भर बंजूअ वेही कहिड़ियूं कंदे ॻाल्हियूं, ॼानी मानी मोटिया वर वञी ॾेई, पोइ कल कान पेई त ॾाज ॾिनऊंसि कहिड़ो, वो कब्र में ख़बर पवंदी त तो रमज़ान जी केतिरी बेइज़ती कई तो ही न कई। कलमे भरे मुस्लमान सराइण खां बाद में तो अल्लाह अल्लाह जे रसूल खे केतिरो ईज़ायो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त अल्लाह खे बि ईज़ाईंदो आहे, रसूल खे बि ईज़ाईंदो आहे। जेको रमज़ान जी तौहीन कंदो आहे उहो गोया अल्लाह अल्लाह जे रसूल खे ईज़ाईंदो आहे। छल अल्लाह जी ज़ात बाबरकात असांखे ईज़ा खां बचाए। क़ुरान पाक ऐं रमज़ान शरीफ़ ऐं अल्लाह पाक जे अहकाम जे इज़त करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। सलात बुलंद आवाज़ सां भी पैसे ज़रूर पढ़ंदा हलियो। ॾाढे ॾाढे मोहब्बत सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। मुझे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो आहे त रमज़ान शरीफ़ में रोज़े रखण वारे खे भी सवाब मिलंदो आहे, रोज़े खोलाइण वारे खे भी सवाब मिलंदो आहे। सहाबा किराम अर्ज़ कनि या रसूल अल्लाह रोज़े खोलाइण जी जेकॾहिं कंहिंखे ताक़त न आहे त छा करे। हबीब जी ज़ात बाबरकात फरमाइनि था खीर जो हिकिड़ो ढुक उन सां भी रोज़ो खुली वेंदो आहे, खजी हिकिड़ी उन सां बि रोज़ो खुली वेंदो आहे। पर जे तो वटि खजी भी न आहे, खीर भी न आहे, कंहिं मुस्लमान खे पाणीअ जो ढुक ॾे रोज़ो खोले, अल्लाह जी ज़ात तोखे ओतिरो ई अदब ओतिरो ई सवाब अता फरमाईंदो। अल्लाह साईं असांजे अमलनि ॾे कोन थो निहारे। इन्नल्लाह ला यंज़ुरु इला अमालिकुम वला इला सुवरिकुम वलाकिन यंज़ुरु इला निय्यातिकुम। अल्लाह खे न को तुंहिंजे शक्ल जी ज़रूरत आहे, अल्लाह पाक खे न को तुंहिंजे ज़ाहिरी अमल जी ज़रूरत आहे। अल्लाह ताला चवंदो आहे जेको थोरो या घणो अमल करी नेक नियती सां कजां, मां रब जे ज़ात बाबरकात जी तुंहिंजे नियत ते नज़र हूंदी आहे। पोइ नियत सां तूं कंहिंखे पाणीअ जो ढुक बि पीआरींदो आहे, मां अल्लाह पाक जे रज़ा जे वास्ते त रब राज़ी थे त मां अल्लाह ताला उन पाणीअ जे ढुक जे एवज़ में तोखे जन्नत ॾेई छॾींदो आहियां। पर को ख़ुशामद करे माण्हू चवनि से वाह जो इफ़्तारी जो बंदोबस्त कयो, हर आइटम हुयो, शरबत थधा मिठा गोश्त चांवर खीरनियूं पुलाव फ्रूट। नियत कहिड़ी त माण्हू वाह वाह कनि, वाह जो सी माण्हू खे रोज़ो छोड़ाई। शाह साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था मदी पाए मन में सन्हो कतियो जन तन जो सराफन दुको ई दाखिल न कयो। पर मुंहिंजा दाल थी त दाल खणी आ, साग थी त साग खणी आ, पाणीअ जो ढुक आहे त पाणी जो ढुक खणी आ। जेका अल्लाह ताला तोखे शइ ॾे पर नियत आहे त रब राज़ी थिए, ख़ुदा राज़ी थिए, महबूब राज़ी थिए, अल्लाह जी ज़ात बाबरकात महिरबान थिए। पोइ मोहबत पाए मन में ऐं रंधा रोड़िया जन तन जो सराफन अण तोरियो अघायो।
रब पो कोन ॾिसंदो आहे त सादगी आहे, सुठो आहे, गोश्त आहे, पुलाव आहे, न अल्लाह ताला जी ज़ात जे नियत खे ॾिसंदो आहे। अमल जो दारो इन्नमल अमालु बिन्नियात, अमल जो दारो मदार नियत जे मथां हूंदो आहे। इन रहमत ऐं बरकत वारे महीने खे गनीमत शुमार कर। इन जे लाइ मुंहिंजे महबूब जी हिकिड़ी प्यारी हदीस आहे, दुरूद पढ़ त मुंहिंजे मोहम्मद मिठे जो फरमान ॿुधायां। आम तरह सां ॿुधो अथव त हिकिड़ो दफ़ो दुरूद पढ़ंदो उनखे अलाह ताला 10 नेकियूं अता फरमाईंदो, ईअं न साईं। पर रमज़ान जे सदके में तोखे 10 जी जाइ ते अलाह 70 नेकियूं ॾींदो। ॾाढे पढ़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व बारिक व सल्लिम। वरी बि पढ़ मुंहिंजी हबीबत अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। मुझे प्यारे हबीब पाक जी ज़ात फरमाइन था त मुझे अल्लाह जो फरमाना सौम ली व अना अजज़ी बिहा। खुदा जो फरमान तो ॿुधाए मुझो महबूब मदीने वारो साईं, अस्सौम ली व अना अजज़ी बिहा। अल्लाह ताला जो फरमान आहे त रोज़ो मुंहिंजे लाइ, रोज़ो मुंहिंजे लाइ ऐं उन जी जज़ा मां पाण ॾींदो आहियां। थोरो सम्झंदो त ॻाल्हि सवली आहे। रोज़ो मुंहिंजे लाइ अल्लाह सी थो फरमाए, उन जी सज़ा जज़ा बदिलो मां पाण ॾींदुसि। कीअं? इन जो मतिलबु इहो आहे त इंसान नमाज़ पढ़ंदो आहे अल्लाह लाइ, हज कंदो अल्लाह जे लाइ, ज़कात ॾींदो अल्लाह जे लाइ, ख़ैरात कंदो अल्लाह जे लाइ, दीन जो कमु कंदो अल्लाह जे लाइ। पर अल्लाह ताला चवंदो आहे उन जो एवज़ मां मलाइकनि खां ॾियारींदो आहियां, ओ फ़रिश्तो खणी वञो मुंहिंजे बाने खे वञी सवाब ॾियो। अल्लाह ताला फरमाईंदो आहे रोज़े जो मामलो ई ॿियो आहे, उनखे मां पंहिंजे कुदरत जे हथनि सां पाण सवाब ॾींदो आहियां। हक़ चार यार माना तो रोज़ो मुंहिंजे लाइ आहे। अल्लाह ताला फरमाए थो उन जी जज़ा मां पाण ॾींदो आहियां, मलाइकनि खां न, फ़रिश्तनि जे हथां न ॾियारींदो आहियां। बल्कि मां चवंदो आहियां त बाने रोज़ो मुंहिंजे लाइ रखियो आहे त हाणे सज़ा जज़ा बदिलो बि मां पाण ॾियांसि। ॿियनि किताबनि में इहे लफ़्ज़ मटियल आहे, अन उजाज़ी बिहा या अन उजज़ी बिहा। मालूम जे बजाय मजहूल जो सीगो इस्तेमाल चला। इन जी वरी माना आहे त नमाज जो एवज़ जन्नत आहे, हज जो एवज़ जन्नत आहे, ज़कात जो एवज़ जन्नत आहे, सच ॻाल्हाइण जो एवज़ जन्नत आहे, ख़ैर ख़ैरात जो एवज़ जन्नत आहे। पर अल्लाह ताला फरमाईंदो आहे अस्सौम ली व अना उजज़ी बिहा। रोज़ो मुंहिंजे लाइ, रोज़े जी जज़ा जन्नत न आहे। पर अल्लाह ताला फरमाए थो रोज़े जी जज़ा ऐं बदिलो मां पाण आहियां। समझी वियो? माना नमाज हज ज़कात में जन्नत मिले, पर रोज़ेदार खे वरी रब मिले। खुदा तो फरमाए तो उन जो मां आहियां। मलहुल मौला फलहुल कुल, पोइ जंहिंजो रब त उन जो सभु। रब चवंदा रोज़ेदार तुंहिंजो रोज़ो मुंहिंजे लाइ आहे। मौला छो भला? ज़कात तुंहिंजे लाइ न आहे, नमाज तुंहिंजे लाइ न आहे। अल्लाह ताला फरमाए थो सभु मुंहिंजे लाइ, पर सम्झ कीअं? ओ हीअं त मां नमाज़ पढ़ां तव्हां ॾिसंदव, अब हाओ या न? हज ते वञा तव्हांखे ख़बर पवंदी त यार मुफ्ती साहब वियो हज ते, ईअं न साईं। ख़ैरात कयां देग भत जी लाहियां, अव्हांखे ख़बर पवंदी बाबा ख़ैरात कई, ठीकु आहे न साईं। फितरानो ॾियां ख़बर पवंदी फितरो ॾिनई। ज़कात ॾियां अव्हांखे ख़बर पवंदी त ज़कात ॾिए थो। रोज़े जी पक अथव त मूंखे रोज़ो आहे। नमाज़ बि पढ़ायां थो, तव्हांजो पेशमाम बि आहियां, अॻु में बि मुसले ते बि हारियो थिया, तव्हां हुस्न ज़न सुठो गुमान बि रखो था। पर अव्हां मां को कसम खणी पक ॾींदो त मूंखे रोज़ो आहे। छा बेरोज़ा ते पुठियो था नमाज़ पढ़ो या?
हाँ दा पक त कान्हे न सही ओ कंहिंखे ख़बर आहे ॿी मूंखे बि ख़बर हूंदी पर हक़ीक़त में मुंहिंजे रोज़े जी ख़बर मुंहिंजे रब खे आहे। अल्लाह ताला फरमाए थो सबबु रुगो इहो आहे त नमाज़ में रियाउ थी सघंदो आहे, ज़कात में रियाउ थी सघंदो आहे, हज में ज़कात में ख़ैर ख़ैरात में रियाउ जो इम्कान आहे। पर रोज़ो अहिड़ी इबादत आहे जो बाने ऐं मालिक खां सवाइ ॿिए खे ख़बर ई कान हूंदी आहे। अल्लाह खे पतो आहे त रोज़ो रखियो थी हलाए न। खोड़ अहिड़ा माण्हू आहिनि जेके सुबुह जो घर वारनि सां उथी मानी खाईंदा आहिनि, रात जे टाइम ते वरी रोज़ो बि छोड़ींदा आहिनि, पर लिकी वरी सिगरेट बि पीईंदा आहिनि, चांहि बि पीईंदा आहिनि। चाचे मामे अबे अधे भाउ सौट उस्ताद खे ख़बर त छोरो रोज़े सां आहे, पर हे विच ते जेके कलूर पियो करे तंहिंजी ख़बर ख़ुदा खे बि बाने खे। हा या न आहे सही? लेकिन रोज़े जो अहिड़ो मफ़हूम आहे जो अल्लाह जी ज़ात फरमाए थो अस्सौमु ली, इहो रोज़ो मां रब जे लाइ आहे। इहा अहिड़ी इबादत आहे जो इन जी मां अल्लाह खां सवाइ ॿिए खे ख़बर ई कान हूंदी आहे। वा अना उजज़ी बिहा, ऐं इन जो एवज़ ऐं बदिलो बि मां पाण आहियां। जेको रोज़ेदार आहे उन जो मां रब पाण आहियां। सलात मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ पढ़ंदा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबी व सल्लम। मोहब्बत सां पढ़ो सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मद। ॾाढे चओ सल्ले अला शफीना सल्ले अला मुहम्मद। बुलंदा सा सल्ले अला शफीना सल्ले अला। जंहिं हबीब जे सदके नेमतूं मिलियूं उन ते दुरूद सलाम पढ़जे। इहे न सही, हे सभु नेमतूं कंहिंजे सदके मिलियूं आहिनि? आमना जे लाल जे सदके। ख़ुदा जो कसम आहे अॻियां नबी भलारा शान वारा मान फज़ीलतुनि वारा शर्फ वारा, पर उहे नबी जॾहिं हुज़ूर जे उम्मत जा इनाम ॾिसंदा हुआ, छो त उन्हनि जे किताबनि में बि लिखियलु हो त हुज़ूर जे उम्मत खे ही इनाम मिलंदो, ही इनाम मिलंदो, ही इनाम मिलंदो, त उहे नबी नबूअत जे हूंदे रीस कंदा हुआ, दुआ कंदा हुआ मौला नबी बणाई तुंहिंजी महिरबानी, पर असांखे जेकर रसूलुल्लाह जो उम्मती करे हा त असां अञा वधीक ख़ुशि थियूं हा। ओ हिन नेमतुनि जे सदके जेके सरकार जे सदके ख़ुदा ताला तव्हांखे असांखे गुनाहगारनि खे नसीब कयूं आहिनि। अमल थोरो सवाब घणो, मेहनत थोरी नफ़ो घणो, मुंहिंजा कम थोरो फ़ाइदो घणो। एतिरे क़दुर जो मुंहिंजे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था पिया त रमज़ान जे महीने में रोज़ेदार जंहिं महिल तरावीहूं पढ़ंदो आहे, अल्लाह जे क़ुरान ॿुधण जे लाइ बि रहंदो आहे, या पाण अकेलो बि तरावीहुनि जी निमाज़ अदा कंदो आहे, अल्लाह ताला मलाइकनि खे इरशाद फरमाईंदो आहे मुंहिंजा प्यारा मलाइको सॼो जहान सुतो पियो आहे, बिस्तरे ते आरामी आहे, ॾिसो मुंहिंजे महबूब जो उम्मती आराम फिटो करे मां रब जे इबादत लाइ बीठो आहे। अहिड़ी सर्दीअ जी मौसम में ॾाढो बिस्तरो वणंदो आहे। हा सभु को चवंदो आहे सवेर हलिया वञो, कनि मस्जिदनि में गरम पाणी जो बंदोबस्तु आहे, कनि में कोन्हे। किथे मुंहिंजा अदा मस्जिद बंदि आहे, सर्दी नथी लॻे, के वरी ग़रीबाणियूं मस्जिदूं खुलियूं पयूं आहिनि, हर जाइ ते इंतज़ाम सही कोन्हे को, पर मुंहिंजा भाउ इन जे बावजूद रहबानो पंहिंजे रब जे रज़ा ख़ातिर बीही रहंदो आहे, वधू मामूल खां वधीक कलाक सवा अल्लाह जे रज़ा जे वास्ते बीहंदो आहे। मलाइकनि सां ख़ुदा ताला अल्लाह पाक जी ज़ात फ़ख़ुर फरमाईंदो आहे ऐं चवंदो आहे अवां मूंखे चयो हो त इंसान फ़साद कंदो, क़त्ल कंदो, झेड़ा कंदो, आदम पैदा न कर, हाणे मुंहिंजा मलाइको ॾिसो त मुंहिंजो बानो पंहिंजे प्यारे गरम गरम बिस्तरे खे छॾे रमज़ान जे ताज़ीम जे लाइ क़ुरान ॿुधे थो, ऐं मुंहिंजा मलाइको तव्हां शाहिद हुजो जेको तरावीहूं नमाज़ पढ़े थो मां रब उनखे माफ़ थो फरमाए छॾियां। जागो
असांजा घणा मुस्लमान वीचारा रोज़ा बि रखंदा आहिनि पर तरावीह न पढ़ंदा आहिनि। चवंदा शायदि मिड़ई ख़ैरु हुयो, ईअं मामूली कमु आहे। न, साईं फरमाइनि था बग़ैर तरावीह जे रोज़ो ईअं आहे जे बग़ैर नमक मिर्च ऐं गिह जे तव्हांजी भाॼी या मानी हुजे। ताम खाओ था, उन में लूणु कोन्हे, बोड़ में गिह कोन्हे, बोड़ में मिर्च मसालो कोन्हे, अव्हांखे उहो बेलफ़्ज़त मिलंदो। इन जे करे सरकार फरमाइनि था तव्हां जेकॾहिं तरावी अदा कंदव त तव्हांजी इबादत नमकीन लज़ीज़ थी पवंदी। ऐं ॿिए नंबर में त जेकॾहिं तव्हांखे अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालो दुनिया ते ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो सेखारियो आहे। ग़फ़लत में का ॻाल्हि थी बि वेंदी आहे इंसान खां, कई ग़लतियूं थी वेंदियूं आहिनि, त रमज़ान शरीफ़ जे रोज़े जे तरावीह जे बरकत सां ख़ुदा ताला उन्हनि ग़लतियुनि जी तलाफ़ी फ़रमाए छॾींदो आहे। उन जे एवज़ में ख़ुदा तबारक व तआला हुन जे टूटे फूटे अमल खे मंज़ूर ऐं मक़बूल फ़रमाए छॾींदो आहे। आम तरह सां माण्हू ईअं बि चवंदा आहिनि त तरावीहूं नऊज़ बिल्लाह हज़रत उमर मुक़ररु कयूं हूं, नबी करीम मुक़ररु कोन कयूं। इहो बि ज़रूरी मसइलो आहे, थोरी वज़ाहत करे छॾियां अव्हांखे जीअं ॻाल्हि सम्झ में अचे। दुरूद पढ़ते हिन मसइले जे बारे में मुख़्तसर तोखे ॿुधाए छॾियां। मां पाण हिकिड़े मौलवीअ खां इहा तक़रीर ॿुधी, पंहिंजे कननि सां कैसेट इत्तिफ़ाक़ सां मूंखे हथ आई, पर मौलवी हो मिड़ई ईअं नाले चइबा उमर जे पुठियां लॻा, उमर विधुन तरावीहूं कंध में, हाणे सॼी राति पिया था लोड़नि। सम्झो था अलाए न सम्झी विया हूंदो त कहिड़ो मौलवी हूंदो। नाले वठण जी ज़रूरत कान्हे, रोज़ो मकरू थी वेंदो। ठीकु आहे न भा, जे उमर विधुन तरावीहूं कंध में, पोइ सॼी राति पिया था लोड़नि। ऐं मुंहिंजा प्यारा हज़रत अमीर उमर जी हा सुन्नत नाहे, तरावीह मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम जी सुन्नत आहे। थोरो ॿुध, छो त टाइम भरिजी वियो आहे। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात शुरू में तरावीह पढ़ण शुरू कई त पंहिंजे घर में पढ़ंदा हुआ। काथे पढ़ंदा हुआ? ॾाढे जो बुलंद आवाज़ सां घर में पढ़ंदा हुआ। हबीबल करीम जी ज़ात बाबरकात खे ख़बर आहे त मुंहिंजो फेल मुंहिंजे उम्मत जे लाइ सुन्नत थींदो आहे। जेकॾहिं रुगो घर में सॼी ज़िंदगी पढ़ंदुसि त माण्हू बि सॼी ज़िंदगी घर में पढ़ंदा, चवंदा सुन्नत आहे नबीअ जी। हबीबन फरमायो त मस्जिद में पढ़ा त मस्जिद में पढ़ण बि मुंहिंजे उम्मत जे लाइ सुन्नत थी पवे। घरां पढ़ी हिकु ॾिहाड़ो ॿ ॾिहाड़ा, हिकिड़े ॾिहाड़े पाण मस्जिद नबवी में आया। असहाबनि खे ख़बर ई त पाण घर पढ़ंदा आहिनि, असां बि वञी घर पढ़ंदा हुआ। पर उन राति जो नबी करीम आया मस्जिद में त हिकिड़नि ॿिनि सहाबनि ॾिसी वरितो त मुंहिंजो हबीब मस्जिद में तरावीह थो पढ़े। हबीब खे अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह तरावीह था पढ़ो? पाण फरमायो हाओ। पाण सहाबनि अर्ज़ु कयो मुंहिंजा महबूब असांखे मोकिलजो, इमाम मुहम्मद हुजे, असां तुंहिंजे पुठियां बि पढ़ूं। असांखे पढ़ाए। पाण फरमायो त पढ़ो पढ़ो त मां तव्हांखे पढ़ायां। चओ सुभान अल्लाह। हबीबन जी ज़ात बाबरकात पंहिंजे ॿिनि साहबनि खे तरावीह पढ़ाया। ॿियो ॾिहाड़ो थियो, उन ॿिनि माण्हुनि हुन बि ॾहाको माण्हू सां ॻाल्हि कई। हुन बि ॾहाको माण्हू सां ॻाल्हि कई, यार कल्ह राति हबीब घर में तरावियूं कोन पढ़ियूं हूं, मस्जिद नबवी में पाण आया, फलाणो फलाणो असां बजणा हुआसूं, महबूब जे पुठियां सां तरावियूं पढ़ियूं आहिनि ऐं इंशाअल्लाह ताला ईंदड़ राति बि साईं जन ईंदा। ॿी राति थी त मुंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम जे पुठियां ॾहाको 15, 20, 40 माण्हू थी विया। जागो थाला निंड अथव? सम्झंदा वञो, हे दिमाग़ में रखण जहिड़ी ॻाल्हि अथव। हाणे साईं ॿिनि जे जाइ ते 40 माण्हू, पाण सभिनी खे नमाज़ पढ़ायूं। हाणे ॿिनि जॾहिं 40 गॾु कया, वरी जो 40 वञी सॼे मदीने में पढ़ो ॾिनो त टियों ॾिहाड़ो जो थियो त मुंहिंजे हबीब जे अचण खां अॻु में मस्जिद खिचा खिच भरी पई आहे। सभु कंहिंखे हिरसा त मस्जिद नबवी हुजे,
इमाम मुस्तफ़ा जी ज़ात हुजे। चओ सुभान अल्लाह। हर एक माण्हू हिर्स जे करे महबूब जे पुठियां नमाज़ पढ़ण आयो। पाण करीम जीअं जो घर खां निकिता, दरवाज़े खां निकिता, हबीब जो निहारियो त मस्जिद नबवी भरी पई आहे। पाण बीही रहिया, अंदर कोन आया। पाण फरमायो त सहाबनि जे लाइ सुन्नत त थी वई, ॿ ॾिहाड़ा पढ़ाइण सुन्नत थी वई, हाणे क़यामत ताईं हलंदी। पर जेकॾहिं मां रोज़ पढ़ाईंदोसान, मतां अल्लाह फर्ज़ करे विझे ऐं उम्मत ते बार वधी पवे, तंहिंजे करे फर्ज़ जे भव खां हबीब पोइ मोटी वरी मुस्तफ़ा कोन आया। छो न आया? त मतां फर्ज़ नथी पवे, हेॾो शौक़ु अथनि, फर्ज़ नथी पवे, पाण मोटी आहे। हाणे इहो किताबनि हदीसुनि लिखियो आहे त महबूब जो हिकिड़ो फेल हिकिड़ी ज़िंदगी में हिकिड़ो दफ़ो बि उम्मत ते क़यामत ताईं सुन्नत थी पवंदो आहे। तंहिंजे करे महबूब तरावियूं पढ़ंदा हुआ, घर पढ़ंदा हुआ, जमायत सां बरातूं पाण पढ़ायूं, टी राति पाण वापसि हलिया विया। इन ख़तरे में त फर्ज़ नथी पवे, गोया उम्मत जे लाइ जमात सां तरावीह पाण मुस्तफ़ा जी सुन्नत आहे। चओ मुस्तफ़ा जी। पोइ सभु को माण्हू ईअं पढ़ंदो हो पंहिंजे घरनि में, कॾहिं तरावियूं जमायत सां, कॾहिं घरनि में, कॾहिं तरावियूं सनत जमायत सां। हज़रत अबू बकर जो दौर गुज़री वियो त बि ईअं हो। जॾहिं हज़रत अमीर उमर ख़लीफ़ो थियो त महिल हज़रत अमीर उमर चयो त हाणे वही कोन ईंदो, हाणे फर्ज़ कोन थींदो, छो त वही ईंदो आहे नबीअ जे ज़माने में। हबीब हिन दुनिया मां बुरको मटाए विया, वहीअ जो अचणु बंदि थी वियो आहे। सुन्नत सुन्नत आहे, वाजिब वाजिब आहे, फर्ज़ फर्ज़ आहे। हाणे महबूब त इन जे करे मोटी वियो हो त मतां फर्ज़ थी पए। हाणे फर्ज़ जो भाव कोन्हे। अचो त मां तव्हांखे हिकिड़ो कारी मुक़ररु करे थो ॾियां। मदीने जो कारी आहे, असहाबी आहे, ॾाढो सुहिणो क़ुर पढ़ंदो आहे। उनखे मुसल्ले ते बिहारे चवे थो, मां तुंहिंजे पुठियां ऐं सॼे मदीने वारा तरावीह पढ़ूं था, तूं क़ुर पढ़ी ॿुधाए त असांजो ईमान ताज़ो थिए। अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, हक़ चार यार, शेरे ख़ुदा दुआऊं पियो करे। ऐं हज़रत उमर जी अहिड़ी क़बर रोशन थी जो मोहम्मद करीम सां गॾु सुतो पियो आहे। चओ सुभान अल्लाह। मालूम छो त तरावीह नबी जी सुन्नत आहे, जमात करण बि नबी जी सुन्नत आहे, बिल इल्तिज़ाम पढ़ण बि नबी जी सुन्नत आहे। हुज़ूर रुगो इन जे करे हलिया विया हा जो मतां फर्ज़ थी पए। हज़रत उमर दोबारा उन सुन्नत खे ज़िंदा फरमायो आहे।